Studios. You are watching 4 PM Bulletin. अलीम खान अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान जे इल्ज़ामनि खे रद्द कंदे खेसि मुनाज़िरे जो चैलेंज ॾेई छॾियो। इमरान खान गुज़िरियल इंटरव्यू में चयो त अलीम खान ऐं जहांगीर तरीन जो मक़सदु इक़्तिदार में अची फ़ाइदो हासिलु करणु हो। अलीम खान पंहिंजे 300 एकड़ ज़मीन लीगल कराइण पई घुरी। अलीम खान इल्ज़ाम रद्द कंदे चयो आहे त मूं वटि 300 न पर 3000 एकड़ ज़मीन आहे। मूं उहा ज़मीन अक्वायर न कई हुई पर मुख़्तलिफ़ ज़मींदारनि खां ख़रीद कई हुई। इमरान खान ग़लति इल्ज़ाम हणंदो त पोइ मां बि ख़ामोश न रहंदुसि। इमरान खान सचो आहे त जहांगीर तरीन ऐं मूं सां गॾिजी कंहिं टीवी चैनल ते वेहे। सिंध में पाणी खोट 47 सैकड़ो थी वई। इरसा जी दावाउनि बावजूदि गुडू सखर ऐं कोटड़ी बैराजिस ते लाथ बरक़रार। तरबेला डैम में 3 महीननि खां डेड लेवल ते हुअण बाद ज़ख़ीरो शुरू। तरबेला डैम में पाणी सतह 1407 ऐं मंगला में पाणी जी सतह 1081 फुट थी वई। गुडू बैराज वटि मथां वहकिरो घटिजी रुगो 29,700 क्यूसिक थी वियो। सखर बैराज वटि पाणी खोट 43 सैकड़ो ते पहुचण बावजूदि साॼे पासे जे कैनाल्स में पाणी न छॾियो वियो। असां वटि गुज़िरियल 2.25 महीने खां वठी पीअण जो पाणी कोन्हे। असां इन्हनि खे बार बार चयो आहे, असां लिखत में इन्हनि खे ॾिनो आहे, असां दरख़्वास्त उन्हनि खे मोकिलियूं आहिनि। असां वटि हाई कोर्ट जा फ़ैसिला पिया आहिनि, असां वटि सुप्रीम कोर्ट जा फ़ैसिला पिया आहिनि, उन्हनि ते हिकिड़े टके जो अमल कोन्हे। नाली ॾिसो जुमा शाख ते एॾो बाटो फाटो पियो मुंहिंजो ई कंहिंजो आहे, इहो पंजाब आहे किथे? उहो माण्हू असेंबली में वेठो आहे। जेसीं उहो मंज़ूर थियो आहे वटि राति जो कंहिं मंज़ूर करे विधो। सिंध में पाणीअ जो बहरान शिदत इख्तियार करे वियो। शहदादपुर ऐं चंबड़ समेत मुख़्तलिफ़ शहरनि में आबादगारनि जा मुज़ाहिरा ऐं बुख हड़तालूं। सिंध सरकार हिसे जो ज़रई पाणी घटि मिलण खे ज़रई मईशत जे लाइ ख़तरो करार ॾेई छॾियो। सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण वज़ीर आज़म खां नोटिस वठण जो मुतालबो कंदे चयो आहे त सिंध में पाणीअ जी खोट 45 सैकड़ो ताईं पहुची वई आहे। इरसा जो चवणु आहे त पाणी जी सूरत-हाल बहितर थी रही आहे। सिंध खे 32,000 क्यूसिक्स बदिरां 60,000 क्यूसिक्स पाणी फ़राहम कयो पियो वञे। मौसमियात खाते पारां ईंदड़ हफ़्ते मुल्क में शदीद गर्मीअ जी अॻकथी। मौसमियात खाते जो चवणु आहे त ईंदड़ हफ़्ते मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि में ॾींहं जे वक़्तु गर्मीपद में तेज़ीअ सां वाध जो इम्कानु आहे। सिंध, बलोचिस्तान ऐं ॾखण पंजाब में ॾींहं जो गर्मीपद में 6 खां 8 डिग्री इज़ाफ़े जो इम्कानु आहे। सिंध हुकूमत पारां कराची में पाणी चोरीअ ख़िलाफ़ ऑपरेशन जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर जी सदारत हेठि वाटर बोर्ड जो इजलास। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग में ॿुधायो वियो त कराची शहर खे 1000 MGD पाणी जी ज़रूरत ऐं सप्लाई 580 MGD आहे। शहर में पाणीअ जूं विछायल लाइन्स तमामु पुराणियूं आहिनि, जंहिं करे तमामु घणो पाणी ज़ियान थिए थो। वॾे वज़ीर वाटर बोर्ड खे पाणी जी विरासत जे लाइ तफ़सीली प्लान ठाहिण जी हिदायत करे छॾी। संदसि चवणु आहे त वाटर बोर्ड पंहिंजा इंतिज़ामी मामला बहितर बणाए। वफ़ाक़ी हुकूमत पारां सोशल मीडिया ते फ़हश ऐं गैर अख़लाक़ी वीडियोज़ ज़रिए माण्हुनि खे बदनाम कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त सोशल मीडिया ते गैर अख़लाक़ी मवाद फैलाईंदड़नि खे गिरफ़्तार कयो वेंदो। वज़ीर आज़म हिदायत कई आहे त अहिड़े मवाद खे बर्दाश्त न कयो वेंदो। गैर अख़लाक़ी वीडियोज़ ऐं तस्वीरूं फैलाईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जे लाइ FIA ऐं लाॻापियल इदारनि खे हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। तौहीन मज़हब केस में अदालत शेख रशीद जी उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। लाहौर हाई कोर्ट इंतज़ामिया खे 18 मई ताईं शेख रशीद जी गिरफ़्तारी खां रोके छॾियो। शेख रशीद अदालत ॿाहिरां ॻाल्हाईंदे चयो आहे त जंहिं ते फ़र्द जुर्म लॻणो हो उहो मुल्क जो वज़ीर आज़म थी वियो। रुगो आसिफ़ ज़रदारी रुकावट बणियल आहे, न त नयनि चूंडुनि जो फ़ैसिलो थी वञे हा।
इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई अॻवान शहबाज़ गिल जी हिफ़ाज़ती ज़मानत में 3 ॾींहंनि जी वाध करे छॾी। ॿुधणी 9 मई ताईं मुलतवी। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे शहबाज़ गिल चयो त हिन जी गाॾीअ खे वॾी महारत सां टकर हयो वियो। 7 माण्हू मूंखे क़त्ल करणु चाहिनि था, धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि। जेकॾहिं मूंखे क़त्ल कयो वियो त इहे 7 माण्हू ज़िम्मेवार हूंदा। इन्हनि जा नाला मूं पंहिंजे वकील खे लिखी ॾेई छॾिया आहिनि। नेपरा NTDC ते 5 करोड़ रुपयनि जो ॾंढ विधी छॾियो। ॾंढ 9 जनवरी 2021 ते ब्लैकआउट थियण बाद बिजली बहालीअ में नाकामीअ सबबु विधो वियो। नेपरा जो चवणु आहे त NTDC खे मुल्क में बिजली फराहमी जी बहाली में तक़रीबन 20 कलाक लॻा हुआ। अथॉरिटी मामले जो सख़्तीअ सां नोटिस वठंदे जांच कमेटी जोड़ी हुई। NTDC तसली जोॻो जवाबु ॾियण में नाकाम रहियो। बहुत शुक्रिया आपके आने के लिए, और हमारे जो फनकार हैं उनके लिए भी बहुत शुक्रिया, और हमारे म्यूज़िक साउंड सिस्टम वाले इनके लिए भी बहुत बहुत शुक्रिया। हमारे घर के मुलाजिम जो हैं इनके भी बड़ा शुक्रिया, उन्होंने ये सारा कुछ किया था आपके लिए, हमारे अपने लिए। और जो केटरिंग का स्टाफ भी है इनका भी बहुत 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 बड़ा शुक्रिया है। खाना बहुत मज़े के था। और जो भी हमारे मेहमान हैं जो बहुत दूर से आए हुए हैं और कुछ जो नज़दीक से भी आए हुए हैं, आपकी भी बड़ी बड़ी मेहरबानी है। बहुत बहुत मज़ा आया, और इंशाल्लाह अगले साल ये भी करेंगे। थैंक यू। शहीद मुर्तज़ा भुट्टो जे पुटु ज़ुल्फ़कार अली भुट्टो जूनियर जी अल मुर्तज़ा हाउस में शहरनि सां ईद मिलन गॾिजाणी। सूफ़ी फनकारनि पारां सुरनि जी वर्खा। ज़ुल्फ़कार जूनियर शहरनि जा थोरा मञींदे चयो त अहिड़ियूं गॾिजाणियूं आईंदा बि जारी रहंदियूं। तक़रीब दौरान शहरी ज़ुल्फ़कार अली भुट्टो जूनियर सां गॾु सेल्फियूं ऐं तस्वीरूं बि कढाईंदा रहिया। नौशहरो फेरोज़ जो पीर ख़ानदान मकानी चूंडुनि में बीहण जे मामले तां इख़्तिलाफ़नि जो शिकार। नौशहरो फेरोज़ जो अॻूणो नाज़िम पीर कमाल पीपल्स पार्टी छॾे PTI में शामिल थी वियो। पीर कमाल PTI में शमूलियत जो ऐलान कंदे चयो त नौशहरो फेरोज़ म्यूनिसिपल कमेटीअ जे हर वार्ड ते उम्मीदवार बीहारे पीपल्स पार्टी जो मुक़ाबलो कंदासीं। गाला पंहिंजे पीर सां ॻाल्हाए। अब पैसा लौटेगा अब अॻियां कुझु देखनि अबा और पैसो लौटेगा 3 लाख लौटेगा अबा 3 लाख पैसा लौटेगा अबा पैसा दे अबा अब अॻियां कान दे अबा पैसा लौटा दे अबा चाचा अगरे पैसा दे अबा आज अगरे पैसा अगरे अबा जल्दी बड़ी है बड़ी है। अब दुरुस्त से मेरा आदम पैसा दे अब रास्ता हम पैसा दे जब आएगा आराम और क्या बा। थुल वेझो अगवा थियल नौजवान बाज़ियाब न थियो। मथस धाड़ेलनि जे तशद्दुद जी वीडियो वायरल। ॻोठ गुलाम रसूल मरहटो जे रवासी ज़हूर मरहटो खे 11 ॾींहं अॻु अगवा कयो वियो हो। वीडियो में मुग़वी धाड़ेलनि जे क़ैद मां बाज़ियाब कराइण जी अपील करे थो। नौजवान जे वालिद जो चवणु आहे त धाड़ेलनि राब्तो करे 30 लख रुपया भुंग तलब कयो आहे। पुलिस का बि कार्रवाई नाहे कई। भिटशाह में टिकटॉकर नौजवान वीडियो ठाहिण दौरान गोली लॻण सबबु फौत। बुघिया महले में 17 वरहनि जो मोहम्मद तलहा राजपूत हयाती विञाए वेठो। इतला ते पुलिस पहुची नौजवान जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो। नौजवान जी ओचिते मौत ते वारिसनि में रोज राड़ो। शहीद थी मोहतरमा त रुनो वंटणो जो देणे वहाए नीर
जॾहिं कई अलविदा आदड़ी बेनज़ीर आयो आब अखियुनि में रुना हुयासीं तोखां पोइ जॾहिं छोरा छिना थियासीं रहंदी क़यामत ऐं तुंहिंजी उकीर रुनो वंटुण हुयो नेणे वहाए नीर जॾहिं कई अलविदा आदड़ी बेनज़ीर। उहो जॾहिं मां शेर पढ़ी बस कयो त साहब खे इहा गिफ्ट में पग मिली जेका मुंहिंजे हींअर मथे ते पई आहे इहा गिफ्ट में साहब खे मिली। साहब मुंहिंजी एॾी इज़त कई जो मूं उहो मथे तां लाहे ऐं मुंहिंजे मथे ते रखी उन ते बि हिननि खे बाहि लॻी त भेण हे हिन खे शाइर खे त हेॾी सारी इज़त मिली वई। अब मिली हल मालिक था ॾियनि तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे। मुंहिंजो जेसी ते हलंदो जेसी ताईं मुंहिंजी मुलाक़ात नथा कराइनि ऐं जेकॾहिं मुलाक़ात मुंहिंजी न हिननि कराई न त मां उहो ज़ालो आहियां जो हिननि खे ख़बर हूंदी मुंहिंजी त मां छा आहियां। न कोई पहिरीं हुया न कोई ज़ाला मां हिननि खे कोचंदो आहियां हाणे आहियां सभु हे कल्ह को ॾींहं जो आहियां मां पाण खे साड़ी न देरि कोन कंदुसि भली दुनिया ॾिसे पई जेकॾहिं मां पाण खे न साड़ियां त पोइ मां ज़ालो ई न आहियां। ऐं नवाब शाह जे शाइर ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंगी जो आसिफ ज़रदारी सां मुलाक़ात न कराइण ते मक़ामी जियालनि ख़िलाफ़ एहतिजाज। मुस्तफ़ा सोलंगी चयो आहे त 2018 में आसिफ ज़रदारी खे शहीद बेनज़ीर बाबति शाइरी ॿुधाई हुई त हुन पंहिंजो पटको लाहे मूंखे पहिरायो हो। हाणे जियाला मूंखे आसिफ ज़रदारी सां मिलण न पिया ॾियनि। शाइर पारां मुलाक़ात न थियण जी सूरत में पाण साड़ण जो चिताव। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अव्हांखे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स अवां ॾिठियूं, बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ।